No. No. We don't need it. Why do I need it? Why would a stupid question like that be asked? Why would I use a nuclear weapon when we totally, in a very conventional way, decimated them without it? No, I wouldn't use it. A nuclear weapon should never be allowed to be used by anyone. अमेरिकी सदर ईरान ख़िलाफ़ एटम हथियार इस्तेमाल करण वारे इम्कान खे रद्द करे छॾियो। लबनान ऐं इसराइल विच में बि जारी जंगबंदीअ में 3 हफ़्तनि जी वाध करे छॾी। व्हाइट हाउस जी ओवल ऑफिस में मीडिया सां ॻाल्हाईंदे डोनाल्ड ट्रम्प चयो त हू ईरान ख़िलाफ़ एटम हथियार इस्तेमाल न कंदो, न ई कंहिंखे अहिड़ी इजाज़त ॾींदो। एटम हथियारनि बाबति सवाल करण ई बेवकूफ़ी आहे। ईरान में 78% टारगेट्स खे निशानो बणायो आहे। ईरान डील न कई त रहियल टारगेट्स बि तबाह करे छॾींदासीं। असांखे का बि जल्दी नाहे। तेहरान खे मुआहिदे जे लाइ वक़्तु ॾिनो आहे। लबनान ऐं इसराइल विच में जंगबंदी 3 हफ़्तनि जे लाइ वधाई आहे। लबनानी सदर ऐं इसराइली वज़ीर आज़म विच में बि मुलाक़ात थींदी।